सलात शरीफ। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बाद, फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नल मुबद्दिरीन कानू इख्वानश शयातीन। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबिय्यिना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मुझे प्यारा दोस्तों, कुछ ॾींहं अॻु में असांजो हिकिड़ो प्रोग्राम थियो बदीन शहर खां कुझु अॻियों नंढो ॻोठ आहे, उते वेठासीं। हिकिड़ो दोस्त वेठो कचहरी गुफ्तगू कंदे पुछोमांसि तूं कहिड़ो कारोबार कंदो आहीं? चई मां वापारी आहियां। मूं वटि सिगरेटनि जी एजेंसी आहे। मूं पुछोमांसि सिगरेट तव्हां विकिणो था, घणो तव्हांजी सेल थिए थी? हुन माण्हू जेके मूंखे अंग अखर ॿुधाया, मुंहिंजे पेरनि जे हेठों ज़मीन निकिरी वई। मूंखे सख़्तु दिलि में ॾुख पहुतो, जंहिं ॾुख जो इज़हार मां अॼु तव्हां सां कयां थो। ऐं अॼु मां तव्हांखे तक़रीर न ॿुधाईंदुसि, हिकिड़े सम्झाणी जे अंदाज़ में मां पंहिंजे दिलि जो ॾुख तव्हां सां बयानु करणु चाहियां थो। ऐं इन ॻाल्हि खे ॿुधो, सम्झो ऐं इहो पैगाम ॿियनि ताईं पहुचायो। हुन माण्हू ॿुधायो त मूं वटि सिगरेटनि जो को क़िस्म ॿुधाई, मार्विन गोल्ड, उन जी मूं वटि एजेंसी आहे। सर्फ बदीन जे शहर में, हिकिड़ो शहर बदीन जो, बदीन जे शहर में हिकिड़े महीने में 75 लख रुपए जा सिगरेट सड़नि था। 75 लख सिर्फ़ हिकिड़ो शहर बदीन। ऐं इहो सिगरेट जो हिकिड़ो क़िस्म आहे, इहो हिकिड़ो क़िस्म आहे। ऐं अहिड़ा ॿिया कई क़िस्म आहिनि, ऐं कई उन्हनि जूं एजेंसियूं आहिनि, कई उन्हनि जा खपाइण वारा डीपू आहिनि। हाणे इहे 75 लख रुपया हिकिड़ी कंपनी में सिगरेट सड़िया। न राहे ख़ुदा न राहे रसूल। छा थी वियो आहे मुस्लमाननि जे अकुल खे? कहिड़ा पर्दा पइजी विया आहिनि? सम्झ ऐं अकुल ख़ुदा जाणे माण्हुनि जो काॾे हलियो वियो आहे। सिगरेट, पान, नास, नसवार, हुक्को, चिल्म, मेनपुड़ी, गुटको, शराब, ठरो, कई बीमारियूं आहिनि।
ऐं असांजे मुआशरे खे हिकिड़े वण वेड़ीअ वांगुरु वकोड़े वियूं आहिनि। वण वेड़ी ॾिठी अथव न, पंहिंजी पाड़ न हूंदी अथसि पर जंहिं वण ते लॻंदी आहे उनखे सुकाए ख़तमु करे छॾींदी आहे। वण वेड़ी वांगुरु मुस्लमाननि खे इहे बीमारियूं वकोड़े वियूं आहिनि। ऐं तबीबनि जी तहक़ीक़, जदीद डॉक्टरनि जी रिसर्च, 40 सालनि जो तजुर्बो, दुनिया जा ॾाहा, दुनिया जा डॉक्टर, दुनिया जा मुआलिज ऐं जदीद रिसर्च करण वारा, उन्हनि सभिनी जी तहक़ीक़ साम्हूं इहा आई आहे त सिगरेट सिहत जे लाइ सख़्तु नुक़सानकार आहे। फिफड़नि जो कैंसर सिगरेट मंझां पैदा थो थिए, जिगर जो कैंसर सिगरेट मंझां पैदा थो थिए, गले जो कैंसर सिगरेटनि मंझां पैदा थो थिए, पेंक्रियास लुबलुबो जेको इंसान जे सिहत जे लाइ रब्बुल आलमीन हिकिड़ो अंदर में मख्फी नौकर रखाए ॾिनो आहे, उन जो जेको फंक्शन आहे, उन जो जेको अमल दख़ल आहे जिस्मानी सिहत जे मथां, उन जे मथां सिगरेट सख़्तु असर अंदाज़ थिए थो ऐं उहो लुबलुबो कमु करणु छॾे ॾिए थो। उन सां माण्हू शुगर में बीमार थी पवे थो, शुगर जो मरीज़ बणिजी पवे थो, छो त इंसुलिन खे कंट्रोल करण जे लाइ नंढड़ो उज़वो आहे, नंढड़ो पुर्ज़ो आहे जिस्म में, लुबलुबो पेंक्रियास, जेको इंसान जे लाइ मिठाण जो मिक़दार कंट्रोल कंदो आहे। माण्हू जे बदन खे मिठाण ज़रूरी आहे, जे मिठाण वधी वञे त शुगर थी वञे, जे खुटी पवे त माण्हू बीमार थी पवे, पर इहो लुबलुबो हूंदो आहे जेको पूरो सिहतमंद मिक़दार में मिठाण जिस्म खे पहुचाईंदो। पर सिगरेट जे पीअण सां उहो लुबलुबो डैमेज थी वञे थो, उनजो फंक्शन, उनजो अमल, उनजो किरदार उहो ख़तम थी वञे थो, इंसान शदीद बीमारियुनि में मुब्तला थी वञे थो। ऐं फ्रांस जे डॉक्टरनि तहक़ीक़ कई आहे त हर 13 मिंटनि में, 13 सेकंडनि में हिकिड़ो माण्हू मरे थो सिगरेट जे विघे। दुनिया जो जेको हुननि कैलकुलेशन कई आहे, आदाद शुमार गॾु कया आहिनि, उन मुताबिक़ हर 13 सेकंड ते हिकिड़ो माण्हू मरे थो सिगरेट जे सबब सां। सऊदी में मूं हिकिड़ो रिसालो पढ़ियो, सऊदी जे डॉक्टरनि जो लिखियल हो, उन लिखियो त ख़लीज अरब में, ख़लीज जा जेके मुल्क आहिनि, ये सऊदी आहे, बहरैन आहे, कतर आहे, ओमान आहे, यमन आहे, सऊदी आहे, इन्हनि में 20,000 माण्हू सिर्फ़ सिगरेट में था मरनि हर साल ते। पर इन जे बावजूद बि धम सिगरेट जी लॻी पई आहे, जंहिंमें न को दीनी फ़ाइदो आहे, न जिस्मानी फ़ाइदो आहे, न रूहानी नफ़ो आहे, नुक़सान खां सवाइ ॿी कंहिं बि शइ जो उन में नफ़ो कोन्हे। ॿुधायो प्यारा दोस्तो, हाणे इन्ही ॻाल्हियुनि जो तदारुक असांखे गॾिजी करणो आहे, आओ की न? तव्हां ॾिसो, इंसान जे लाइ पाणी ज़रूरी आहे। छा पाणी ज़रूरी आहे? जे पाणी न मिले त माण्हू मरी पवंदो। इंसान जे लाइ हवा ज़रूरी आहे, हवा न मिले, दम बंदि कयो त माण्हू मरी वेंदो। भला ॾिसो न, पाणीअ में गंद, किचिरो, किन विझी तव्हांखे केरु ॾिए त पीअंदव?
ॿुधायो गंदगी पानी में विझी केरु ॾिए त पीअंदो? ॾिसी चवंदा दादा गंदो पानी मां न पीअंदुसि। आओ की न? हवा जे अंदरि जेका हवा खाऊं था, अल्लाह ताला फज़ाऊं खुलियल कुशादियूं पाकीज़ा हवा बणाई आहे। पर हे जेको सिगरेट पी वठी थो हीअं फूकारो छॾे, हवा सॼी लुड़ाटजी थी वञे। हवा जे अंदरि इहो दूंहों वञे थो। ऐं अमेरिका जे साइंसदाननि डॉक्टरनि चयो आहे त इन जेको तमाकु सड़े थो, सिगरेट में तमाकु सड़े थो, इन मज़ा 6000 केमिकल मर्ज़ निकिरनि था। 6000 कीमियाई मादा आहिनि, इन्हनि मज़ा निकिरनि था, जंहिंमां वॾो ख़तरनाक मादो आहे निकोटिन। निकोटिन हिकिड़ो ज़हर जो क़िस्म आहे। जेकॾहिं निकोटिन जो 1 ग्राम हीअं कोई चङो भलो ॿिलो हुजे या कुतो हुजे, उनखे 1 ग्राम ॾियो त मारे विझंदुसि। इन दूहे जे अंदरि उहो निकोटिन जो ज़हर शामिल आहे। जेॾीमहिल इहो माण्हू अंदरि थो विझे त अंदरि बीमार थी पवे थो, जे ॿाहिरि थो उहो कढे त फ़ज़ाऊं ग़लीज़ बणिजी वञनि थियूं। फ़िज़ाऊं हवाऊं उन सिगरेट जे दूहे जे करे उहे फ़िज़ाऊं गंदियूं बणिजी वञनि थियूं। पोइ जेकी उन फ़िज़ा में हवा खणनि था, साह खणनि था, उहे बि बीमार बणिजनि था। हाणे हे निभागो पाण त पंहिंजो पाण खे त बीमार थो करे, पर ॿियनि चङनि भलनि मुस्लमाननि जे लाइ बीज़ा। ॻाल्हि सम्झो कोन सम्झो? मुंहिंजा दोस्तो, तव्हां चवंदो त साईं असां ॾिठो आहे माण्हू सालनि को वठी पीअनि था पिया, उन्हनि खे त कुझु कोन थियो आहे। ज़ाहिर आहे कीअं बि आहे, माण्हू पीअनि था, हलनि घुमनि था पिया, असांखे त कुझु कोन थो नज़र अचे। पर थोरो गौर कयो, उन माण्हू जे हाल खे ॾिसो, जेको चवे थो त मूंखे कुझु बि कोन थियो आहे, मां सिगरेट पीआं थो पियो, मूंखे त कुझु कोन थियो आहे। उन खां तूं पुछो त घणनि सालनि खां वठी पी थो, ऐं पुछोसि त इन में घणा रुपया तुंहिंजा सड़ी चुका आहिनि। हा, ॿियो कुझु बि नुक़सान न हुजे, पर पंहिंजे हथनि जी पघर ऐं पोड़ीअ जी कमाई खे तो पंहिंजे हथनि सां साड़ियो आहे। अल्लाह वटि तूं कहिड़ो जवाबु ॾींदे? मिन ऐन इक्तसबहू व फीमा अनफक़तहू। पाई पाई जो तोखां पुछाणो थींदो त किथां कमाई हुई, किथे ख़र्च कई। तूं मूंखे जवाबु ॾे त अल्लाह जे अॻियां तूं कहिड़ो जवाबु ॾींदे? तूं चईं थो मूंखे कुझु बि न थियो आहे, तूं सुभाणे वञ, तुंहिंजे एक्सरे जो ख़र्च मां थो भरियां, वञी एक्सरे कढाए, फिफड़नि जो एक्सरे कढाए, कंहिं स्पेशलिस्ट डॉक्टर खे ॾेखार त तुंहिंजा फिफड़ केतिरो डैमेज थी चुका आहिनि, तुंहिंजा फिफड़ केतिरा बीमारी में मुब्तला थी चुका आहिनि। तूं चईं थो मूंखे कुझु कोन थियो आहे। तुंहिंजे माल जो नुक़सानु थियो, तुंहिंजे दीन जो नुक़सानु थियो, तुंहिंजे ईमान जो नुक़सानु थियो, तो अल्लाह जे नूरी मलाइकनि खे ईज़ायो आहे। क़ुरान थो फरमाए, मदीने वारो ताजदार थो फरमाए, मन कान युमिनु बिल्लाहि वल यौमिल आखिर फला युज़ि जारहू। जेको अल्लाह ते ईमान रखे थो, जेको अल्लाह जे क़यामत वारे ॾिहाड़े ते ईमान रखे थो, उन मोमिन जे मथां ज़रूरी आहे त पंहिंजे पाड़ेसिरी खे न ईज़ाए। पंहिंजे पाड़ेसिरी खे छा करे? पाड़ेसिरी खे न ईज़ाए। कहिड़ी थो खणी भला? हाँ, वो पंहिंजे पाड़ेसिरी खे न ईज़ाए। पाड़ेसिरी छा खे सरबो आहे? जंहिंजी भित भित सां हुजे, भित भित सां हुजे, इहो पाड़ेसिरी आहे। या महले में गॾु रहंदो हुजे, इहो पाड़ेसिरी आहे। पर तुंहिंजे पाड़े में हे पाक पाड़ेसिरी कुलनि ते रब विहारे। यतअज़्ज़ा मिनहुल मलाइका मा यतअज़्ज़ा मिनहु बनु आदम। मदीने वारे साईं फरमायो त जंहिं शयुनि मज़ा इंसाननि खे ईज़ा पहुचंदो आहे, मलाइकनि खे बि उन शयुनि मां ईज़ा पहुचंदो आहे। हाणे हिकिड़ो सलीम तबियत जो माण्हू हुजे, उन जे पासे में को सिगरेट जो दूंहों करे त उनखे ईज़ा पहुचे थो या कोन थो पहुचे?
पहुचे तो या कोन थो पहुचे? हाँ हाणे हे फरिश्ता तुंहिंजा पाक पाड़ेसरी खुदा जा नूरानी मलाइक तू घणा भेरा थो उन्हनि खे ईज़ाई वेठो। तू चए थो मूं कुझु कोन कयो आहे, तू चए थो मूं कुझु कोन कयो आहे। हे अल्लाह जे नूरी मलाइकनि खे तो केतिरो ईज़ायो आहे, इन जो तोखां पुछाणो थींदो कहिड़ो जवाबु ॾींदे। हाँ तो केतिरियूं हवाऊं गंदियूं बणाए छॾियूं आहिनि, तो केतिरनि ॿियनि मुस्लमाननि खे ईज़ाए छॾियो आहे। डॉक्टर था चवनि त हिकिड़ो ॿारड़ो सुतो पियो हुजे, ॿारड़ो सुतो पियो हुजे ऐं उन जे पासे में जेकॾहिं को सिगरेट थो पीए त उहा हवा मुक़द्दर थिए थी, यानी उहा हवा गंदी बणिजे थी, दूहाट जी वञे थी। सिंधी में चवंदा आहिनि दूहाट जी थी वञे, लुड़ाट जी थी वञे उन दूहे जे अंदरि। जेॾी महिल उहो थञ पियाक ॿार, नंढड़ो ॿार, उन जा फिफड़ अंदरियों मशीनरी तमामु नाज़ुक आहे। जेॾी महिल उहा दूहे वारी हवा उन में पहुचे थी त उहो बच्चो बीमार थी पवे थो। हाँ हुन मिसकीन बचड़े तुंहिंजो ॾोह कहिड़ो कयो आहे, उन मिसकीन मासूम बच्चे तुंहिंजो ॾोह कहिड़ो कयो आहे। हाँ सही मक्के शरीफ़ में हिकिड़े होटल में रहियासीं। हाणे हींअर रमज़ान शरीफ़ में हीअं निकिरां जेॾी महिल होटल में जाऊं, होटल खे ॿुहारी ॾियण वारो जेॾी महिल हेॾो मोटा हरम ॾो त बि सिगरेट दुखाई वेठो आहे, वरी वञा त बि सिगरेट दुखाई वेठो आहे, वेठो बेंच ते आहे सिगरेट वेठो पीए। हिकिड़े ॾींहुं मां वञी वेठो मांसि पासे में, हुयो बि सिंधी, आवाज़ ॾे त ख़बर ही सिगरेट ॾाढी का दिलि अथई, जेॾी महिल थो ॾिसां ओॾी महिल थो पी। साईं छा कयां, फासिजी वियो आहियां। मुंहिंजो फासिजी वियो त खणी छॾीसि, छॾी नथो सघां। उहो तोतो हो सो हीअं अंब में चंबड़ियो पियो, चक विझूं हीअं लुॾे पियो, चए आहे को जो छॾाए, आहे को जो छॾाए, आहे को जो छॾाए। त को सियाणो माण्हू लंघियो, चए मां कंहिं ॿधो त कोन अथई, पाण चंबड़ियो पियो, खणी छॾ त छुटो वेठो ई, चंबा बि पाण विझूं वेठो ई। हाणे चई थो आहे को जो छॾाए, तूं चंबा खणी छॾ त छुटो वेठो ई। मां भला ॾे ख़बर घणो वक़्तु थियो अथई पीअंदे? चईसीं मुंहिंजी उमिरि 10-12 साल हुई, उन वक़्त खां वठी पीअणु शुरू कयो, कचे खां नंढपण खां वठी। मुंहिंजो हींअर उमिरि घणी अथई? चईसीं हेतिरा साल आहे। मुंहिंजो घणे जा सिगरेट पीअंदो हुई? चईसीं 6 रियाल जा रोज़। हाणे 16.3 जेको रियाल ऐं पाकिस्तानी करंसी जो उन वक़्त में हिसाब हलियो पिए, 16 रुपया ऐं कुझु पैसा, 30 पैसा। हाणे हिसाब लॻायो त इन 16 ते 6 96, इहो 100 रुपया त रुॻे इहो थियो। अञा सिगरेट उन जो पंहिंजो माचीस वारो ख़र्चु उहो खणी छॾीसि। साईं मूं हुन जो हिसाब लॻायो, चई अॻे त अञा साईं घणा पीअंदुसि, हाणे छॾे वियो आहियां। अॻे घणा पीअंदुसि, हाणे छॾे वियो आहियां। मुंहिंजो अॻे घणा पीअंदे, मूं हुन खां सभु पुछी पोइ वेही कैलकुलेशन कई। ख़ुदा जी इज़त जो कसम, मूं जेॾी महिल हिसाब लॻायो त उन हिकिड़े माण्हू, हिकु जेको होटल जो बेरो आहे, होटल जे सफ़ाई करण वारो आहे, उन हिकिड़े माण्हू 11 लख रुपए जा सिगरेट साॼा आहिनि। हाँ हाणे इहा दाह कंहिंखे ॾिजे, इहा दाह कंहिंखे ॾिजे? ही काॾे था मुस्लमान वञनि पिया? हिकिड़ो माण्हू मज़ूर आहे, मज़ूरी में जा 5 रुपया कमाए थो, ऐं उहो पंहिंजा हलाल जी पघर ऐं पोड़ीअ जी कमाई उनखे सिगरेट में कुझु साड़े। हाँ ख़ुदा शल असांजे मौलवियुनि खे बि हिदायत ॾिए, उहे वरी छा चवंदा, मकरू आहे, मकरू आहे। अरे मकरू आहे न, ठीकु आहे, मकरू आहे त छॾियोसि न। मकरू आहे सुठी शइ त कोन्हे न, तव्हां पाण चओ था मकरू आहे, मकरूअ खे बि छॾे ॾियो न। माण्हू वरी चवंदी अदा फलाणो मौलवी साहब पीए थो सिगरेट, फलाणो मौलवी साहब ना सॼे थो, फलाणो हुको पीए थो, भाई असां पीतो त छा थी वियो? भला ॻाल्हि ॿुध, मौलवी जी तूं गुनाह जे कम में तकलीद थो करी त फलाणो गुनाह ही फलाणे मौलवी कयो, फलाणे पढ़े लिखे माण्हू कयो त मां बि उनजी पैरवी कयां। तूं उन जे चङनि कमनि में छो नथो उनजी तकलीद करी?
वो 5 वक्त नमाज भी तो पढ़े तो ना, वो आलिम भी तो है ना, वो 4 किताब भी तो पढ़ियल है ना, वो रात में जागंदो भी तो हूंदो ना, कुरान भी पढ़ंदो हूंदो ना, भला उन्हनि में छो तो उनकी तकलीद करी, गुनाह जो कम वणे थो उन जी तकलीद करी थो, बाक़ी चंगे कम में तकलीद न थो करी। हाँ जेकॾहिं तकलीद करनी आ तो मिठे मोहम्मद करीम जी तकलीद, जो कुरान फरमाए तो लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उस्वतुन हसना, मुझे महबूब जी जिंदगी तव्हांजे लाइ बेहतरीन नमूने अमल, आइडियल जिंदगी, महबूब जी जिंदगी उन्हें दे निहारियो, उन्हें के पंजो आइडियल बनायो, महबूब जे तरीके के अपनायो, उन्हें में बिनी जहानन जी कामयाबी। गाल समझो था? हाँ तव्हां चवंदो साईं रुगे नुक़सान ॿुधायो, रुगे नुक़सान छिरकाए छॾियो, को फ़ाइदो बि त हूंदो, हे चङा भला मौलवी पढ़िया लिखिया वॾेरा अमीर डॉक्टर इहे जो पीअनि था पिया, एतिरा नुक़सान हुजनि त पोइ इहे छो पीअनि, ज़हन में ईंदो जी साईं डॉक्टर पाण ई पीअनि था पिया, तव्हां रुगे असांखे था ड्रिजारियो, ॿियो त ख़बर। हाँ ॿुधो फ़ाइदा ॿुधायांव थो, सिगरेट में फ़ाइदा बि आहिनि, जेको सिगरेट पीअंदो न उनखे 4 फ़ाइदा वॾा ॿुधायांव। साईं सिगरेट पीअण वारे जे घर में कॾहिं बि चोर न ईंदो, फ़ाइदो आहे। सिगरेट पीअण वारे खे कुतो न खाईंदो, समझो था, सिगरेट पीअण वारे खे कुतो न खाईंदो। 2 टियों सिगरेट पीअण वारे वटि घणा मिट माइट महिमान ताई हेॾो होॾो होॾो थोरो बेज़ार था कनि न, इहे कोन ईंदसि, समझो। ऐं सिगरेट पीअण वारो कुराड़ो न थींदो, सदाईं जवान हूंदो, फ़ाइदो आहे न। तव्हां चवंदो साईं इहो कीअं भला, बाबा सिगरेट जेको पीअंदो न उहो कॾहिं बि कुराड़ो थींदो ई कोन, वार हुनजा अछा न थींदा, छो त कुराड़प ताईं सिगरेट हुनखे पहुचणु ॾींदा ई कोन, अॻे क़बर जे हवाले थी मर्ज़ लॻंदसि, बीमारियूं लॻंदसि, जवानी जे मौत हलियो वेंदो, समझो। ऐं उनजे घर में चोर न ईंदो, छो सिगरेट पीअंदो, खंघ थींदा, सॼी राति पियो जागंदो, चोर खे खुटी खई आ जो अचे। चोर खे कुतो न खाईंदो, कुतो न ईंदुसि वेझो, छो त कमज़ोर थींदो, बदन में हीणो थींदो, लठ हथ में खणंदो, कुते खे खुटी खई आ जो। हाँ सिगरेट पीअण वारे वटि घणा माण्हू महिमान ताई न ईंदा, मिट माइट लड़ी न ईंदा, छो त उनजे वात जी करीह बदबू जे करे सलीम तबीयत वारे खे उनखां नफ़रत थींदी, उन वटि लड़ी न ईंदो, उनजे वेझो वेहण पसंदि न कंदो। हाँ फ़ाइदा बि अथव, नफ़ा बि आहिनि। मूं त हिकिड़ो शेर बि ठाहियो आहे, अॼु तकरीर कोन्हे करणी, तव्हांखे ॿुधाइणो आहे, दिलि जो सूर ॿुधाइणो आहे। सिगरेट पीअण वारा ॿिए जो छा थो बिगाड़ी, पैसा बि पंहिंजा साड़ी, सीनो बि पंहिंजो साड़ी, ॿिए खे छा थो करी, मूंखे छा कंदे, मां त पंहिंजे दिलि जो हाल तोखे ॿुधायां थो, तोखे सॼण पाई जी सलाह ॾियां थो। ॿिए जो छा थो बिगाड़ी, पैसा बि पंहिंजा साड़ी, सीनो बि पंहिंजो साड़ी, हाँ चेहरो आ चंड जहिड़ो, बारी बनायो तुंहिंजो, चेहरो आ चंड जहिड़ो,
बारी बनायो तुंजो सांझी सुबह तहीं के दूहे अंदर दूंधाड़ी हिय सही पटे जना अचे जो वेठा मवाली अचे जो कश हयूं तो सजो कमरो धुओं थी एकड़ो पे चे सही असा जा चेहरा इए जी जुड़ मंझ चंड चिमकी पर मां वाह जुटायो थी पाणे ओ चेहरो आ चंद्र जेड़ो बारी बनायो तुंजो सांझी सुबह तहीं के दूहे अंदर दूंधाड़ी पैसा बि पंहिंजा साड़ी सीनो बि पंहिंजो साड़ी दंद तुंहिंजा मिसल मोतियुनि चप ॼणु के गुल गुलाबी हाँ अगे ॾिसो दंद कीअं आहिनि चप कीअं आहिनि वरी जॾहिं पीए थो घणो मवाली थी थो वञे पोइ ॾिसोसि दंदनि जो हाल बि ॾिसोसि चपनि जो हाल बि ॾिसोसि दंद तुंहिंजा मिसल मोतियुनि चप ॼणु के गुल गुलाबी दूहे में तन खे दिलबर दूहे में तन खे दिलबर कारो करे थो काढ़ी पैसा बि पंहिंजा साड़ी सीनो बि पंहिंजो साड़ी सिगरेट पीअण वारा मुंहिंजो छा थो बिगाड़ी पैसा बि पंहिंजा साड़ी सीनो बि पंहिंजो साड़ी बीड़ीअ जी बाड़ तोखे आधी असुर उथारे बीड़ीअ जी बाड़ तोखे आधी असुर उथारे सीने पंजे के हर हर सूटा हणी थो साड़ी पैसा बि पंहिंजा साड़ी सीनो बि पंहिंजो साड़ी कैंसर जो मर्ज़ मूज़ी सिगरेट मां लगे थो कैंसर जो मर्ज़ मूज़ी सिगरेट मां लगे थो पंहिंजे हथनि सां पंहिंजी तूं पाड़ थो उखाड़ी पंहिंजे हथनि सां पंहिंजी तूं पाड़ थो उखाड़ी सीनो बि पंहिंजो साड़ी पैसा बि पंहिंजा साड़ी जे वात सां तिलावत सुणे मथा सलातूं इन वात सां तिलावत मदनीअ मथा सलातूं नसवार नास खे छो तंहिं वात में तूं वाड़ी पैसा बि पंहिंजा साड़ी सीनो बि पंहिंजो साड़ी आख़िरी शेर आहे हिकिड़ी इल्तिजा आहे फ़क़ीर जे तरफ़ां इल्तिजा आहे ऐं दुआ आहे हाँ जेको मञे पोइ ॿुधायां जेके न पीअण वारा से त अल्हम्दुलिल्लाह पर जेके पीअण वारा हुजनि मखणी हाँ मञंदव कर कर मुला सां वाइदो सिगरेट खे छॾण जो कर कर मुला सां वाइदो सिगरेट खे छॾण जो खुशहाल शाल हूंदे खुशहाल शाल हूंदे वाइदो पंहिंजो जे पाड़ी पैसा बि पंहिंजा साड़ी सीनो बि पंहिंजो साड़ी हाँ ॿुधो कुरान मजीद में रब्बुल आलमीन जल्ल शानु फरमायो वला तुल्कू बिऐदियकुम इला तहलुका पंहिंजा हथ हलाकत में न विझो वला तक़्तुलू अनफुसकुम पंहिंजो पाण खे न मारियो इन अल्लाह कान बिकुम रहीमा अल्लाह तव्हां सां वॾी बाझ करण वारो आहे तव्हां पंहिंजो पाण खे पाण न मारियो हाँ हे पाण मारणो आहे न हे पाण मारणो आहे न हाँ
हकीम अफलातून जो चवण आहे त जेको माण्हू 3 कम करे उन खे तबीब ऐं डॉक्टर वटि वञण जी ज़रूरत ई न पवंदी। ॾिसो न, मां हिकमत जा नुस्ख़ा तव्हांखे ॿुधायां थो। डॉक्टरनि ॾे वञण बि केॾी ज़िल्लत आहे। हा, डॉक्टरनि ॾे वञण बि साईं, डॉक्टर बि बसि छुरा तिखा कयूं वेठा आहिनि। हेॾो हणंदा भाला ॿ, हिकिड़ो हेॾो ॿियो होॾो, वरी साईं हेॾो चिठो लिखंदा, पोइ हीअ न लॻे त हूअ न लॻे त हूअ, माना का त लॻंदसि, का त पाण पटींदसि न वञी, मरीज़ जी न मर्ज़ जी। हा, केॾो थो पैसो ख़र्च थिए, पर जे 3 कम करी न तोखे डॉक्टर वटि वञण जी ज़रूरत ई न पवंदी। हा, ॿुधाए हिकिड़ो दूहे ऐं दज़ खां पाण खे बचायो, दूहे खां ऐं दज़ खां। हे त सही सौ सुधो दूहो थो पीए। दूहे ऐं दज़ खां पाण खे बचाई, तोखे डॉक्टर ऐं तबीब वटि वञण जी ज़रूरत ई न पवंदी। ऐं ॿियो, रोज़ानो कुझु पंधु हल, मैल 2 मैल, भला जे असुली न तॾहिं बि 2 मैल, पर ख़ासि करे मानी खाई ऐं सुम्ही न पओ। हदीस पाक में अचे थो, अज़ीबु तआमकुम बिज़िक्रिल्लाह वला तनामू अलैहि फतस्का कुलूबुकुम। पंहिंजी मानी खे अल्लाह जे ज़िक्र सां तहलील कयो, मानी खे हज़म कयो अल्लाह जे ज़िक्र सां। मानी खाई सुम्ही न पओ, तव्हां जूं दिलियूं सख़्त थी वेंदियूं, तव्हां जूं दिलियूं बीमार थी पवंदियूं। हा, तअशा व तमशा वलो शिब्रतैन, रात जी मानी खाई कुझु न कुझु हलो, भला ॿियो न त मन 2 गिराठियूं खणी हलो। हा, तगद्दा व तमद्दा वलो गमज़तैन, मंझंदि जी मानी खाई थोरी देरि आराम कयो, भली खणी 2 घड़ियूं ईअं 2 पिनकियूं अची वञनि, पर मंझंदि जो थोरी देरि आराम कयो। ऐं राति जी मानी खाई सुम्हो न, कुझु हलो, पंधु हलो, प्यादल हलो, सफ़र कयो, तव्हांखे कॾहिं तबीब वटि वञण जी ज़रूरत न पवंदी। ऐं टीं ॻाल्हि, गुस्ल कयो, बदन खे साफ़ कयो, छो त हिन में जरासीम जिस्म ते लॻी वञनि था। हिन में हवाउनि में फ़ज़ाउनि में जरासीम आहिनि, उहे जॾहिं माण्हू वेंझे थो, गुस्ल करे थो, साबुण सफ़ा करे थो, त जरासीम धोपी वञनि था, इंसान सेहतमंद रहे थो। भला जे रोज़ न वेंझी सघो त पोइ घटि में घटि जुम्मो त ज़रूरी आहे। गुस्लुल जुमा वाजिबुन अला कुल्ल मुहतलिम, हदीस पाक में अचे थो त जुम्मे जो गुस्ल हर बालग मुसलमान जे मथां ज़रूरी आहे। घटि में घटि 8 ॾींहंनि में बदन जी सफ़ाई कयो, सम्झो था। ऐं सुभान अल्लाह, हाणे असांजे उलमा जो इख़्तिलाफ़ आहे सिगरेट जे बारे में। असांजे अहले सुन्नत जे उलमा बाज़ उन खे मकरूह सॾियो आहे, ऐं बाज़ उलमा उन खे हराम करार ॾिनो आहे, बाज़ उन खे मुबाह सॾियो आहे। हज़रत मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे त दूहो पीअण हराम आहे। ऐं असांजे सिंध जो हिकिड़ो ज़बरदस्त जय्यद आलिम दीन आहे, वॾो मुहक़िक़ आहे मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी रहमतुल्लाह अलैह। उन्हनि लिखियो आहे त दूहो पीअण हराम आहे। ऐं अरब जा आलिम जेकी बि आहिनि, अरब जे आलिमनि खे मूं पढ़ियो आहे काफ़ी हद ताईं, त
अरब जा आलिम यानी सऊदी जा आलिम, यमन जा आलिम, मिस्र जा आलिम, शाम जा आलिम, हिकिड़ो त मूं किताब ॾिठो मके पाक में, इन में तक़रीबन इन अरब जे सभिनी आलिमनि जूं उन ते सही हुयूं ऐं उन्हनि सभिनी गॾियल फतवा जारी कई आहे त दूंहों पीअण हराम आहे। वयुहर्रिमु अलैहिमुल ख़बाइस, मुंहिंजो नबी तव्हांजे मथां ख़बीस शयूं हराम करे थो। कहिड़ियूं शयूं हराम थो करे? भला ॾियो ख़बर दूंहों ख़बीस आहे की न? हाँ, दूंहें जो रंग भी बुछड़ो, दूंहें जो जायको भी बुछड़ो, दूंहें जो जायको भी बुछड़ो, दूंहें जो असर भी बुछड़ो। कुरान मजीद जे इन आयत पाक मजा उन्हनि दलील वरतो आहे त दूंहों पीअण, सिगरेट पीअण हराम। ऐं हिकिड़ी रिवायत आहे, पोइ उलमाए हदीस जेकी अस्माउ रिजाल जा माहिर आहिनि, हदीस जा पारखू आहिनि, उन्हनि चयो आहे त इहा हदीस मौज़ू आहे। कनि चयो आहे त न इहा हदीस ज़ईफ़ आहे, कनि इन खे हदीस जे ज़ुमरे में शामिल ई न कयो आहे। बहरहाल उन जा लफ़्ज़ इहे आहिनि जेके लफ़्ज़ छिरकाईंदड़ आहिनि, लफ़्ज़ छिरकाईंदड़ आहिनि। उन हदीस जा लफ़्ज़ इहे आहिनि त मन शरिब दुखान फकअन्नमा यशरब दमुल अंबिया, जेको दूंहों तो पिए सो ॼण कि नबीअनि जो रत थो पिए। हाँ, जेको दूंहों तो पिए सो नबीअनि जो रत थो पिए। हाणे फ़ैसिलो तव्हां पाण कयो। मुंहिंजा पहिरीं प्यारा, जेकॾहिं कंहिंखे इहा आदत आहे त मां उन्हनि खे हथ जोड़े गुज़ारिश थो कयां त छॾे ॾियो। मज़ाक न आहे, हीअ हक़ीक़त आहे। तव्हांजो पंहिंजो फ़ाइदो आहे, तव्हांजे दीन जो, तव्हांजे ईमान जो, तव्हांजे ज़ाहिर जो, बातिन जो, सिहत जो, तंदुरुस्ती जो, हर ॻाल्हि में तव्हांजो नफ़ो इन में आहे। जे अॼु सिगरेट छॾी त अॼु तूं फ़ाइदे में। भला जेकॾहिं को माण्हू चवे थो मां छॾे नथो सघां त फोटा खणी अचे फ़क़ीर पढ़ी ॾींदो, इनशा अल्लाह ताला कहिड़ी बि पुराणी आदत हूंदसि बसि ॿ टे फोटा चॿाड़ींदो, इनशा अल्लाह आदत छुटी वेंदी। हिते हिन मजलिस में अहिड़ा माण्हू वेठा आहिनि जेके सिगरेट जा मवाली हुया, पर अल्हम्दुलिल्लाह हाणे उन्हनि खे सिगरेट जी बूइ बि नथी वणे। तूं पीअंदे हाणे छॾे वे, हो ॾिस परियों चर्स बि छॾे वियो। जेकॾहिं न कुवत इरादी मज़बूत हुजे, मज़बूत कुवत इरादी हुजे, मूंखे छॾिणो आहे, बस छॾिणो आहे त छॾिणो आहे। अल्लाह जी मदद थींदी, उन सां अल्लाह जी मदद थींदी। ऐं अल्लाह जे ख़ातिर हाली वे, हाली वे। हाँ हाँ हाँ, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हाँ, और सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। इन्नल्लाह हर्रम अलैकुम इदाअतुल माल। सही बुखारी जी हदीस आहे त बेशक अल्लाह रब्बुल आलमीन तव्हांजे मथां माल खे ज़ायो करणु हराम कयो आहे। पंहिंजे माल खे ज़ायो न कयो। इहो ज़ायो करणो आहे या नफ़े में आहे? जी, भला इन में को फ़ाइदो हुजे त ॿुधायो। ला युस्मिनु वला युगनी मिन जूअ, न को मोटो मवार थो करे, न को बुख थो लाहे। अबा कुरान शरीफ़ में मुजरिमनि जी ग़िज़ा जो ज़िक्र आहे, जहन्नम जे ग़िज़ा जो ज़िक्र आहे। लैस लहुम तामुन इल्ला मिन दरी, उन्हनि जे लाइ का बि ग़िज़ा न हूंदी, को खाधो न हूंदो सवाइ निड़ीअ में अटकंदड़ खाधे जी। उहो कहिड़ो अटकंदड़ खाधो हूंदो? निड़ी खे ईअं अटकंदो, उहो कहिड़ो खाधो हूंदो? कुरान तो फरमाए त ला युस्मिनु वला युगनी मिन जू।
न उहो माण्हू खे फरबह मोटो ताज़ो तवाणो कंदो ऐं न को उहो माण्हू जे बुख खे लाहींदो। ऐं हक़ीक़त में इहे जहन्नमी ग़िज़ा जूं ॿई ॻाल्हियूं इन दूंहें जे सिगरेट जे अंदरि समायल आहिनि। न बुख लाहे थो न मोटो बनाए थो, आहे या न? मुंहिंजा दोस्तो, त इहा जहन्नमियुनि जे ग़िज़ा सां तशबीह आहे। ऐं जॾहिं जहन्नमियुनि खे बाहि जहन्नम जी में उछलायो वेंदो न त उनजे नासुनि मंझां ऐं उनजे वात मां दूंहा निकिरंदा। अल्लाह शल बाज फरमाए, रब शल मुसलमाननि खे जहन्नम जे अज़ाबनि खां बचाए, महबूब जे सदके रब शल असांखे हिननि बुरायुनि खां बचाए। मूं त ॿुधो आहे त तमाक जो जेको बूटो आहे न, तमाक जो बूटो माखी जी मख बि इन ते कोन वेंदी अथव। माखी जी मख ॾिसो न, गुल उनजो थींदो आहे, तमाक जे बूटे जे मथां गुल बि थींदो आहे, ऐं माखी जी मख वीचारी हर बूटनि ते वञी वेंदी आहे, गुलनि जा वास वठंदी आहे, पोइ वरी उहा अचे पंहिंजे मानारे ते वेंदी आहे, उन मां माखी तयारु थींदी आहे। ठीकु आहे न? हाँ, पर तमाक जे बूटे ते माखी जी मख न वेंदी आहे, छो त इन में शफ़ा जा जुज़ा आहिनि ई कोन। क़ुरान तो फरमाए त फी शिफाउल लिन्नास, माखी जे अंदरि माण्हुनि जे लाइ माखी में रब शिफा रखी आहे। तमाक में शफ़ा हुजे त या जानवर उन ते वञी वेहे, इन में शिफा आहे ई कोन। जेके क़ुरान माखी खे शिफा सॼो आहे, त माखी खे रब वही कंदो आहे। माखी खे क़ुरान मजीद में आहे त अल्लाह ताला वही कंदो आहे त फलाणा 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 बूटा त इन्हनि ते वञी वेह, इतो माखी हासिल कर, उहा मानारे में जमा कर त मुंहिंजा बाना खाइनि, उन जूं बीमारियूं लही। तमाक ते छो थी वेहे? छो त इनखे वही थींदी आहे त इन में शिफ़ा आहे ई कोन, इन में मर्ज़ आहिनि, इन में बीमारियूं आहिनि, तंहिंजे करे माखी जो मखो इन तमाक जे बूटे ते न वेंदो। हाँ, ॻाल्हि सम्झव? भला जेका आहे नसवार है या छा मूं थी ठहे जी? मूं त ॿुधो आहे तमाक मूं ठहे थी। भला नास जी पीअंदा आहियो छा? खाईंदा आहियो छा? ॾींदा आहियो छा? पोइ ॻाल्हायो नथा। ॻाल्हि मां थो कयां, ज़िम्मेदार मां आहियां, तव्हां छो था ॾिजो? हा, छा मूं थी ठहे? तमाक जो बूटो, इन तमाक जे बूटे जे अंदरि जॾहिं ताज़ा इन जा पन पटजनि न त इन में टे पॉइंटूं निकोटेन हूंदी आहे। घणियूं पॉइंटूं? 3 पॉइंटूं। पर जेॾी महिल उनखे सुकाए ऐं साड़बो आहे तो उन दूहे मज़ा 7 पॉइंटूं निकोटिन जो ज़हर निकिरंदो। हाँ, हाणे इन साॻी शइ खे नास में बि इस्तेमालु थो कयो वञे, नसवार में बि इस्तेमालु थो कयो वञे, ऐं असांजे फुक़हा अहनाफ जो इहो कानून मुक़ररु थियल आहे त जंहिं शइ सुम्मियत हुजे ऐं सुकर हुजे उहा शइ हराम आहे। या ज़हर जो असरु हुजेसि या नशे जो असरु हुजेसि, इहे ॿई शयूं हराम आहिनि। हुरमत जो असुल इल्लत ऐं सबब कहिड़ो आहे? कंहिं बि शइ जो हराम हुजणु हराम छो आहिनि? या त उन में ज़हर हूंदो, उन शइ खे अलाह ताला हराम करार ॾिनो, या त उन में नशो हूंदो, उनखे अलाह ताला हराम करार ॾिनो, उन में को नुक़सानु हूंदो, अलाह ताला उनखे हराम करार ॾिनो। सम्झो था? त हाणे इन तमाक जे अंदरि निकोटिन ज़हर आहे, ज़हर जो असरु मौजूदु आहे, इन जे करे हराम आहे। असुल इल्लत जेका हुरमत जी सा इन में मौजूदु आहे। ॻाल्हि सम्झो था जी? प्री प्यारा, त इहो नास इस्तेमालु करणु या नसवार इस्तेमालु करणु ठीकु न आहे। वरी जेको हे पान था विझनि वात में, हाँ, हेॾे उत्तर सिंध खे अलाह बचायो आहे, बाक़ी जे असां वारे लाड़ ॾे त भेणी लॻी पई आहे। हे रोड बि ॾिसंदा आहिनि त ईअं बसि ईअं पिचकारियूं लॻियूं पियूं आहिनि, ॻाढ़ा ॻाढ़ा लॻा पिया।
वातन में हीअं वात में पियो हूंदो पोइ ॻाल्हाईंदा हीअं तव्हां हली ॾिसो मूं सां गॾिजी हलो सुजावल में हलो घोड़ाबारी में हलो सही मुंहिंजा पहिरियों ठटे में हलो हली माण्हुनि जो ॾिसो त ॻाल्हाइनि कीअं था तेरा खुदा जा बाना कट्टू कड़ी इन गंद के वात मंजा तू ॻाल्हाए त सोलो ॻाल्हाईंदी सही कोन हाँ इन में सही 100 सिधो चूनो था विझनि चूनो चूनो समझो था सेड़ी अच्छी सेड़ी बड़ा सर वो इन में विझनि हाँ वरी से हाणे नयूं नयूं बीमारियूं निकितियूं आहिनि गुटको गुटको गुटके खे ॾियो कुटको लही वञनि लही पवे खुटको हाँ वरी से ॿी हिकिड़ी पुड़ी आहे 2100 इहा बि साईं नौजवान बसि ईअं खरी विया आहिनि हलिया अल्लाह अकबर कबीर हाँ हाँ अच्छा ॾिसो इहा 2100 अस्तगफिरुल्लाह ॾिसो न हाणे अहिड़ियूं ग़लीज़ शयूं हुननि खे ख़ुदा का हिदायत ॾिए जेकी 5 रुपयनि कमाइण जे लाइ कीअं था मुस्लमाननि खे तबाह कनि पिया हाँ हाँ तो मरी था वञनि माण्हू मरी था वञनि हिन में भले ख़ुदा जो वास्तो अथव पंहिंजे बच्चनि जी निगरानी कयो ख़ुदा जो वास्तो अथव पंहिंजे बच्चनि खे बचाइजो इन बुराइनि खां उन्हनि खे छॾे न ॾियो बुरियुनि सोबतुनि में बुरियुनि मजलिसुनि में बुरनि यारनि वटि बस जीअं वणे तीअं कंदा वतन पैसा ॾियोनि ख़र्चूं खीसा भरे ॾियोनि पोइ वतन जेका शइ वणे सां खाईंदा वतन ख़ुदा जो वास्तो अथव पंहिंजे बच्चनि जी निगरानी कयो बचायो उन्हनि खे तव्हांजे मथां ज़िमेदारी आहे हाँ वरी गुटको निकितो आहे गुटको उहो त अहिड़ी हिकिड़ी ग़लीज़ शइ आहे जो जेकॾहिं हीअं करे रखो न त ॿिए ॾींहं ते उन में कीड़ा पइजी था वञनि हीअं रखी हुजे न खाइण जी शइ था बणाइनि खाइण जे लाइ पर हीअं रखो न हिकिड़ो ॾींहुं राति गुज़रे सुबुह जो हुन में कीड़ा पइजी था वञनि अहिड़ियूं त गंदियूं उन में शयूं था विझनि हाँ ऐं ॿियो पान में काथो था विझनि काथो काथो जेको सीर जो रतु हूंदो आहे न वो नापाक शइ पलीत शइ बिल्कुलु नजस शइ जे कपिड़े ते लॻे तो उन कपिड़े में निमाज़ न थिए बदन ते लॻे तो उन बदन ते निमाज़ न थिए हाणे उहे नापाक ग़लीज़ शयूं विझी उहे मुस्लमान वात में विझूं था हाँ हाणे इन जे लाइ भला तव्हां असांजो को गॾिजी को क़दम खणूं या इहो पियो ईअं हले धंधो रुगे हथ खणी मुझे खुश न कयो पर कम करे ॾेखारिजो घट में घटि इहो अॼोको मुंहिंजो पैगाम जेको यादि बीठो घटि में घटि 10 माण्हुनि ताईं पहुचायो हथ मथे खणो भला इहा केस्ट भरे खणी वञो इहा वञी ॿुधायो ऐं इंशा अल्लाह ताला इन मौज़ू ते मूं रिसालो बि लिखियो आहे ऐं उहो इंशा अल्लाह मूंखे अल्लाह जी रहमत में उमेद आहे तव्हां दुआ घुर्जो रब मूंखे तौफ़ीक़ ॾिए त ईंदड़ ॿारहीं ते ख़ुदा कंदो त उहो तव्हां ताईं पहुची वेंदो इंशा अल्लाह सम्झो था उन रिसाले में इहे सभु शयूं मूं जमा कयूं आहिनि सॼे दुनिया जे डॉक्टरनि जूं जदीद तहक़ीक़ूं उन जूं तस्वीरूं मूं गॾु कयूं आहिनि तस्वीरूं अंदरि फिफड़नि खे कीअं थो सिगरेट कीअं था उनखे ॻारनि जिगर ते कीअं था असरु कनि दिलि ते कीअं था असरु कनि उन जूं तस्वीरुनि समेत ऐं जदीद डॉक्टरनि जी तहक़ीक़ समेत इंशा अल्लाह उहो रिसालो तव्हां ताईं ख़ुदा कंदो ईंदड़ ॿारहीं ताईं पहुची वेंदो त इहो तव्हांखे ॿियनि मुस्लमाननि ताईं बि इहो पैगाम पहुचाइणो आहे न वञे भटी
तो कोई ॻाल्हि न वणी वणी आहे पैगाम पहुचाईंदे ॿियनि ताईं हा चांहि में पुट नशो कोन्हे चांहि में न को ज़हर आहे न को नशो आहे उहा आदत हेर पइजी वञे थी उनजी माण्हू नथो पीए त वरी उनखे मग़ज़ खे चकर था अचनि वरी पीए थो त उनखे करार थो अचे पर चांहि ठहे थी जेका उन अज्ज़ाए तरकीबी चांहि जा छा आहिनि चांहि में छा छा थो पवे हिकिड़ो खीर थो पवे खीर पाक आहे ॿियो पाणी थो पवे पाणी पाक आहे खंडु थी पवे खंडु पाक आहे कमंद मज़ा हिकिड़ी पाक शइ मज़ा उहा पैदा थिए थी पती आहे उहा पती बि हिकिड़ो पाक बूटो आहे उन मज़ा पैदा थिए थी त उहा नापाक न आहे ऐं हीअ त मूं तव्हांखे सॼो तफ़सील सां ॿुधायो त हीअ तमाक जो बूटो इन में कुझु ज़हर आहे ॻाल्हि सम्झव न त इहो पैगाम ॿियनि ताईं पहुचायो ऐं जेको पीए थो उनखे मिठ ऐं मुहबत सां वञी सम्झायो भली ईअं न कर पीअणु छॾ हिकिड़ो फ़क़ीर ईंदो आहे मूं वटि जॾहिं बि ईंदो आहे त ॻोथरी भरे ईंदो आहे फोटनि जी भाई हीअ हेतिरा फोटा खणी थो अची चइसि ईअं खणी वेंदो आहियां पोइ जेको बि ॾिसंदो आहियां पीअण वारो सिगरेट पीअण वारो उनखे ॿ टे फोटा ॾींदो आहे साईं अलहमदुलिल्लाह कई माण्हू छॾे विया आहिनि